सिंधी नॉलेज ते तव्हांजो स्वागत आहे। अज जे बुलेटिन में दिसो अलग अलग खबरूं। वरिष्ठ सिंधी लेखक साहित्यकार चित्रकार श्री वासुदेव भारती जिन जो 31 अक्टूबर जो जयपुर में निधन थी वयो आहे। श्री वासुदेव सिंधु भारती सिंधी समाज जा वरिष्ठ साहित्यकार लेखक हुजण सां गॾु ही महान चित्रकार भी हुआ, जे पंहिंजी चित्रकला जे माध्यम सां सिंधी महापुरुषन ऐं सिंधी समाज जे बलिदानन जा चित्र ठाहे करे समाज खे जागृत करन जो कार्य पुठियां 4 दशकन खां लगातार कयो। देश जे प्रतिष्ठित समाचार पत्रन में सिंधी साहित्य जा लेख श्री वासुदेव भारती जिन जा प्रकाशित थिंदा रहिंदा हुआ। सिंधी नॉलेज जे पारा श्री वासुदेव सिंधु भारती जिन जे प्रति पंहिंजी शोक श्रद्धांजलि अर्पित करियूं ता हाणे हिक बी खबर। सिंध हिंद जे महान संत अमर शहीद भगत कंवर राम जी जे 85 पुण्यतिथि ते इंदौर जे भगत कंवर राम सिंधी कॉलोनी स्थित अमर शहीद भगत कंवर राम उद्यान में संत जी जे स्थापित प्रतिमा ते सिंधी समाज जी सामाजिक संस्थाउन जे कार्यकर्ताउन जे पारा माल्या अर्पण कयो वयो ऐं अमर शहीद भगत कंवर राम जी जे प्रति श्रद्धा सुमन अर्पित कया। हेनियूं खबरून लाए तवा जुड़ल रहियो असां जागत अही दिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।